नाज़रीन, जेटीन वेब न्यूज़ तां ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तंगवाणी शहर ॿिनि धुरनि जे झेड़े सबबि मैदान जंग बणिजी वियो। तंगवाणी जे ॻोठ केसर खान गुजराणी रहवासी गुजराणी बिरादरी जूं ॿ धुरियूं कारंहं तकरार सबबि हथे पइजी वियूं। गुजराणी बिरादरी जे ॾंडा बरदार माण्हुनि तंगवाणी शहर जे मेन बाज़ार विच रोड ते हिक ॿिए मथां लठियुनि ऐं सोटनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिं जे नतीजे में ॿिन्ही धुरनि जा 13 ॼणा रतो रत थी पिया। इतला बावजूद तंगवाणी अस्पताल जी सरकारी एम्बुलेंस ज़ख़्मियुनि खे खणण लाइ वाक़े वारे हंधि न पहुती। शरण रिक्शनि ज़रिए ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। तंगवाणी अस्पताल मां तिबी इलाज खां पोइ वाक़े जे 4 शदीद ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में लाड़काणे अस्पताल मोकिलियो वियो। ज़ख़्मियुनि में मोहम्मद हरीफ़ गुजराणी, सैद खान गुजराणी, ग़ुलाम मुर्तज़ा गुजराणी, कजलो गुजराणी, सुबो सादिक, वली मोहम्मद, सजाद गुजराणी, मोहम्मद ज़ाकिर, हबीबुल्ला, अब्बास अली ऐं ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त पुलिस वाक़े जी NC दाख़िल करे जांच शुरू करे ॾिनी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो जेटीन वेब न्यूज़।